बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जंहिंजो फ़िक्र आहे उन जो असां सां को ताल्लुक़ु कोन्हे ऐं असां हरूभरू उन जी फ़िक्र कंदे कंदे असांखे वरह गुज़री विया, पर असांखे को फ़ाइदो ई नथो थिए। सिर्फ़ु असांजी सोच उन जे फ़िक्र में परेशान आहे। हिकिड़ा ॿ कुराड़ा शख़्स हुया, उहा होटल ते वेही वॾा टहक पिया ॾियनि, वॾे आवाज़ सां, माना खिली खिली उहो चांहि उन्हनि जी हारिजी पई पए। टियों शख़्स जेको हुयो त उहो बि परे खां उन्हनि खे वेही ॾिसे पियो त कुराड़ा छो था खिलनि। आख़िर उन खां रहियो न वियो, उहो पंहिंजी कुर्सी छॾे उन्हनि जे भरिसां वियो। चाचा छा ते था खिलो, ख़ैर त आहे? पोइ वरी टहकनि में शुरू थी विया। चाचा मूंखे बि ॿुधायो त ॻाल्हि छा आहे, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं ते तव्हां खिलो था? हुन चयो त पुट असां मुल्क जे सभिनी मसइलनि जो हल कढी छॾियो आहे, को बि हाणे परेशान न रहे। हुन चयो इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, कीअं हल कढियो अथव? ॿिए कुराड़े हुनखे ॿुधायो त बाबा असां हल इहो कढियो आहे त टोटल जेके मुल्क जा माण्हू आहिनि न, उन्हनि खे सभिनी खे जेल में था विझूं ऐं उन्हनि सां गॾु हिकिड़ो गॾह बि अंदरि जेल में बंदि कंदासीं। हू शख़्स ॾाढो परेशान थियो। हुन चयो चाचा तव्हांजो हल त तक़रीबन सही आहे, माण्हू तव्हां सभु जेल में विझो था, पर गॾह जेल में छो था रखो? आख़िर उन ॿई कुराड़ा वरी टहक ॾियणु लॻा। एतिरो खिलिया, ॿिन्ही पाण में ताड़ो मिलाए चयो त दीनू ॾिस, मां तोखे न चयो त असांजे क़ौम खे जेको फ़िक्र आहे न, पंहिंजो कोन्हे, गॾह जो फ़िक्र आहे। सॼी क़ौम खे असां जेल में था विझूं त इन जी वजह न पुछा कयूं त बाबा उन्हनि खे छो था जेल में विझो, उन्हनि जो कहिड़ो क़सूरु आहे त उन गॾह जो फ़िक्र आहे त उनखे जेल में छो था विझो? हीअ क़ौम सुधरणी कोन्हे कॾहिं बि। इहे वक़्तु गुज़रंदा रहंदा, इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं, इहे मलाखड़ा हलंदा रहंदा, के ताड़ा मिलाईंदा रहंदा, के खिलंदा रहंदा, के परेशान हूंदा, के ख़ुदकुशियूं कंदा। मूंखे त ईअं थो लॻे त वाक़ई इहे क़ौम सुधरणी कोन्हे।